सिंध सूफ़िन जी धरती आहे जेका कुदरती वसीलन सां माला माल आहे। छो त हिते सिंधू दरिया, बेला, जबल, ढंढूं आहिनि जेके फितरी हुसन जो शाहकार बणियल आहिनि। हूअं त सिंध परगि॒णे जी अॻूणी रियासत ऐं हाणोको ज़िलो ख़ैरपुर मीरस तारीख़ी जाग्राफ़ियाई हवाले सां अहम ऐं मुनफ़रद हैसियत रखे थो। खजिन जो देश सॼो वींदड़ मीरन वारी ख़ैरपुर जे कुख में 400 साल पुराणी अवाइली ढंढ आहे जंहिंजी पखेड़ 35 किलोमीटरनि ताईं आहे। उन ॾिस में तारीख़ जो ॼाणू कामरेड हफ़ीज़ुल्लाह हुजण KTN न्यूज़ खे ॿुधाए थो त 32 खां 40 किलोमीटरनि जी पखेड़ ते हीअ ढंढ आहे, सम्झो न। हीअ वलर कयो वतन प्रीतन छिननि पाण में छा लतीफ़ जे सिटण जा। हिते शाम जे टाइम में पखियुनि जा मंज़र हूंदा आहिनि। वलरनि जे कूंजनि जीअं वलर कयूं हिते ईंदा आहिनि। की जेके नंढा नंढा उहे मुकमिल तौर माना सम्झो जे 80% चइजे त उनजी माना टावरनि जे माना 4G 5G लॻण जे करे उहे तबाह थी विया आहिनि। पर पोइ जेके महिमान पखी हिते अचनि था साहिब जा सियारे टाइम में ईंदा आहिनि। हिते नीरगवा, आरिया, कांव आहिनि, कंग आहिनि, तितरनि जा बचा आहिनि, जा तोता आहिनि। जेके इहा वॾी ढंढ उनी आहे। इहा छा त हिन में जेके इहे सिम आहिनि या क़दीमा या वॾी गहराईअ में ढंढ आहे। उन्हनि में जेके पखियुनि जी वाध विझ जेका थिए थी उहा उन जो थधान मिले थी त उते माना उहे रहिजी था। आख़िर ठाहिनि था आख़िर ताईं इहा शायदि इहा जेका हिन में ढंढ में जेके पन आहे न इहा 10-15 फुट मथे आहे। हेठि कुझु गहराई में बि आहे, कुझु ढंढ जी गहराई बि आहे। पोइ उन में जेके उनजी आराम जेके उनजा आखेरा आहिनि उहे उनजा मज़बूत ठहियल। तरह सां ईअं आहे त माना हिते भरिसां आहे बाईपास आहे, नेशनल आहे, क़ौमी शाहरा आहे, रानीपुर, गंबट, ख़ैरपुर, कोलाबियल, टंडो मस्ती, ट्रिबमेल शाह समेत कुंभ खां जेके बि शागिर्दनि जी या दरगाह कटकपाल ते या दरगाह फतेहपुर ते जेके आबा माना माण्हू अचनि था पिया उहे माना हिते माना इंजॉय कनि था। पंहिंजे फैमिली समेत स्कूल जा जे टूर आहिनि, माना जे स्कूल जे भरपासे जा स्कूल आहिनि उन्हनि जा ॿार बि शागिर्द बि अचनि था जेके माना उहे जेके वेकेशन जे टाइम हुजे जा हिते अची इंजॉय कनि था ऐं पखियुनि जा तफ़री ॾिसण था। शाम जे टाइम में तव्हां ॾिसंदो या कुझु टाइम में 10-15 मिंटनि जे अंदरि हिते पखियुनि जा वलर हूंदा ऐं सवनि जे तइदाद में टोलनि जे सूरत में पखी हिते ईंदा जेके हिते दिलकश हिते हिन इलाइक़े खे फितरी हुस्न बख़्शनि था। ऐं हिते असांजी सूंहं आहिनि छो दुनिया जे अंदरि आबी जीवत ते पखियुनि ते कमु थिए थो। पर बदकिस्मतीअ सां सिंध हुकूमत हिन पखियुनि जे वाद विझ जा हिते को बि टूरिज़म जे लाइ गेस्ट हाउस या होटल आहिनि या कोई पाणी थधे पाणीअ जो बंदोबस्तु न कयो आहे। तंहिंजे करे उन्हनि खे जेके अचनि था टूरिज़म जे हवाले सां उन्हनि खे दरपेश वॾियूं मुश्किलातूं दरपेश अचनि। असां हुकूमत सिंध ऐं ज़िले इंतिज़ामिया को मुतालबो था कयूं त हिते कमु कयो वञे। जीअं किंज जंड हमल जंड वांगुरु हिते कमु करे हिते गोड़ खला कई वञनि। जीअं जेके मुसाफ़िर अचनि था या जेके पखियुनि सां मोहबत कंदड़ माण्हू अचनि था जेके माना आबी जीवत सां मोहबत करण मां अचनि था। जेके पाणीअ जा बि माना जानवर जे माना घणे तइदाद में रहनि था पिया। आबी जीवत खे जी लाइ को ख़तरो आहे। हिन ढंढ ते कमु कयो वञे। इहा ॻाल्हि कया वणनि जी कटाई तेज़ीअ सां थिए थी, कब्ज़ा बि थियनि था करे छो त उते माना उन्हनि ढंढूं कारोबार जो पखियुनि जा न पखियूं जो हुया त माना उन्हनि ढंढ खे बासर माण्हुनि करे सियासी भुतारनि करे ब्यूरोक्रेसीअ जी मार्फत हिते उनजी फुड़ लुट
अपन ॾाॾनि ॿुधायो त 500-600 साल क़दीम रसीना छो त हिते दरिया जो लंघो हितां भरिसां हितां दरिया जो लंघो हिन पासों जॾहिं रेलवे ट्रैकुनि जो वजूद ई न हो उठनि जे ज़रिए जॾहिं वापार थींदो उठनि जा बि हितां काफ़िला उठनि जे ज़रिए ॿेड़नि जे ज़रिए काफ़िला माना हितां रवां तवां हूंदा जेके कारोबार जो सबबु हूंदा उनखे तव्हां अंदाज़ो लॻो त अंग्रेज़ आया आहिनि अंग्रेज़नि खां अॻु में हिन जो वजूद आहे। असां वटि कोटड़ी जी क़िलो साईं सूर्य बादशाह जे करे सरमन सिंधीअ जे करे दरगाह सचल साईं जे करे असांजी इहा जे खेरपुर या खजनि जे करे उनजे 6 नंबर ते तव्हां हिन ढंढ खे बाणे सघो था। हीअ ढंढ असांजे ज़िले खेरपुर जी सुञाणप जो सबबु आहे छो त जेके बि ढंढूं सिंध में क़दीम आहिनि उन्हनि मंझो इहा क़दीम ऐं वॾी ढंढ आहे। हूअं त हिन ढंढ जो नालो फतेहपुर ढंढ आहे पर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हज़ारी पखी हिन ढंढ जा रहाकू बणिजी विया आहिनि जंहिं करे हिन खे इलाइक़े वासी पखियुनि वारी ढंढ सॾनि था। उन समय सहाफ़ी अदीब इख़लाक़ अहमद चांडियो KTN न्यूज़ खे ॿुधाए थो त फतेहपुर दरगाह जे नाले सां ई हीअ आहे ढंढ फतेहपुर ऐं तमामु नज़दीक आहे उन दरगाह जे त हितां जा सभई माण्हू फतेहपुर जे नाले सां ई हिन खे सुञाणनि था पर ढंढ जी सुञाणप असुल में ॿी आहे। जेके साइबेरिया जा पखी ऐं ॿियनि मुल्कनि जा महिमान पखी थी हिते आया आहिनि ऐं हूअं त सियारे जी मौसम में पखी ईंदा आहिनि उहे ऊन्हारे जी मौसम में बि हिते जेके तरसी पिया आहिनि त उते ई तरसिया आहिनि आना बचा हिते सभु शइ हिते रहणी करणी हुननि पंहिंजी बणाए छॾी आहे उन जे करे हिते ई उहो रहनि पिया त पखियुनि सां ई हिन ढंढ जी सुञाणप आहे। फतेहपुर जे नाले सां हाणे कोन्हे का सुञाणप हाणे पखियुनि जे नाले सां पूरी अंदरूनी सिंध खां माण्हू हिते सिर्फ़ु घुमणु ईंदा आहिनि ऐं पखियुनि जा दिलकश जेके नज़ारा आहिनि न पुर लुत्फ़ हिते तव्हां ॾिसंदव न त शाह लतीफ़ जूं सिटरूं यादि मूंखे अची वेंदियूं आहिनि त वलर कयो वतन प्रीत न छिननि पाण में आपसो पखीअड़नि माणिया मेठ घणो त ॾिसंदा आहियूं त हिन पखियुनि जो नस्ल या रंग बिल्कुलु हिक ॿिए सां मिलंदो कोन्हे को न वरी पखियुनि जो को मज़हब आहे त उन्हनि में हुननि में को तज़ाद कोन हूंदो आहे। हिकु जेके चवंदा आहिनि कारो अछे रंग जा ऐं रंग कहिड़ा पखी हा नीरग आहे कंग आहे कायरा आहिनि ऐं ॿिया मुख़्तलिफ़ पालेयर इहे सभु कांव बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ आड़ियूं आहिनि जेके हिन ढंढ में रहंदियूं आहिनि ऐं सवनि जे तइदाद में पखी आहिनि उन सां गॾु ॿिया बि आबी जेके बि आहिनि जानवर उहे बि हिते रहंदा आहिनि। त ढंढ जी जेका आहे उहा तारीख़ छा थी ॿुधाए त केतिरी अवाइली तारीख़ हिन जे बारे में जेको ॿुधायो पियो वञे त हे जेके ढंढ आहे त तक़रीबन 30-35 किलोमीटर जे खेड़ ते आहे त हे दरियाई लंघ आहे। हीअ जी नई का अॾावत कोन थी आहे। दरियाई लंघ हुया दरिया फितरी लंघ जेके हूंदा हुया दरिया जॾहिं बैराज सिस्टम ठहियो त हीअ लंघ ख़तमु थी आहे त हीअ ढंढुनि जी सूरत में रहिजियूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहिनि पर अहिड़ा ख़ूबसूरत नज़ारा पखियुनि जा न आहिनि किथे बि जेके हिते पखी रहनि था पिया त हीअ वॾी सुञाणप पखियुनि जी थी रखे। माण्हू अंदरून सिंध खां मुख़्तलिफ़ ज़िलनि खां अलाए किथां किथां खां असांजा दोस्त ॿाहिरनि ज़िलनि खां ऐं बल्कि पंजाब बलोचिस्तान KPK जा दोस्त बि हिते ईंदा आहिनि असांखे चवंदा आहिनि यार इहा ढंढ जो सैर करायो असांखे पर बदकिस्मती सां असां वटि जेको आहे त हिननि जे लाइ कोई बि शाह जेके अचनि था या घुमणु अचनि था उन्हनि जे लाइ सहूलियतूं कोई सहूलियतूं कोई बि क़िस्म जूं ज़िले इंतिज़ामिया तौरु सिंध हुकूमत या औक़ाफ़ खाते तरफ़ां कुझु बि न कयो वियो आहे ऐं हीअ तारीख़ी ढंढ आहे। ईअं भला किंजर ढंढ आहे या हमल ढंढ आहे ॿियूं ढंढूं आहिनि न ओतिरी पखेड़ा हिन जी बि हिन मां बि ओतिरी उपत हासिलु करे सघिजे थी। हक़ीक़त इहा आहे त हिते शुरू में माण्हुनि पखियुनि खे मारणु शुरू कयो पर हितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि सभिनी हिननि ते जेके ॿाहिरियां पखी अचनि था महिमान थी अचनि था सिंध जी सकाफ़त आहे त महिमाननि खे इज़त ॾियणु आदर भाव करणु उन हिसाब सां उन सकाफ़त खे ज़िंदा रखण जे लाइ हिननि मक़ामी माण्हुनि मुड़सी करे जेको आहे त जेके महिमान पखी हिते थी अचनि था उन्हनि जे माण ते मुकमिल तौरु पाबंदी शिकार ते पाबंदी आयद करे छॾी आहे जेका हिते कंहिं बि महिमान पखी या हितां जे पखी जो शिकार कोई बि नथो करे सघे। ॾिठो आहे हिते आया हुयो त जेके नड़ हिन जा
या इहे पन आहे या इहे जेके ॿियूं कुझु आहिनि मुख़्तलिफ़ जेके हा बूटा आहिनि उन्हनि में हुननि पंहिंजा आखेरा ठाहे पंहिंजी रहण करण जो उते बंदोबस्तु करे छॾियो आहे ऐं बचा बि उते कनि था वाद वेझ जेको सिस्टम आहे उन्हनि जो उते ई था कनि उन्हनि ॿूटनि में हीअ वॾी तारीख़ी ढंढा ऐं रोड़ी केनाल किथां हिकिड़े पासे ॾांहुं थी वञे हिते फतेहपुर जे स्टाफ ते असां बीठा आहियूं स्पॉट ते इहे जेको आहे त ॿिन्ही तरफ़नि खां इहे ढंढा विच खां रोड़ी केनाल क्रॉस कई थी वञे त पखी ढंढ मां उथी वरी रोड़ी केनाल में ईंदा आहिनि रोड़ी केनाल मां वरी हुन कप ते हलिया वेंदा आहिनि इहो ॾाढो मंज़र ॾिसण वटि हूंदा आहिनि बिल्कुलु दिलि खे भाईंदड़ जेके आहिनि हिननि जा मंज़र हिन पखियुनि जा साईं हुकूमत खे असां ऐं फिशरीज़ खाते खे असां अपील कंदासीं त हिते सियाहती माॻु ठाहियो वञे जीअं ॿाहिरनि मुल्कनि खां ईअं सम्झो त कमाई जो ज़रियो बि थी सघे थो हिते फतेहपुर ढंढ जे हवाले सां ॿुधायो वञे थो त जॾहिं सिंधू दरिया चाड़ कंदो हो ऐं फितरी वकुरा हूंदा हुआ त ख़ैरपुर जे फतेहपुर वारे इलाइक़े मां गुज़र कंदो हो उन समय इलाइक़े वासी कामिलदीन उजण KTN न्यूज़ खे ॿुधाए थो त दरियानि जा वेरा हलंदा हुआ दरियानि जे हिन में तॾहिं खां वठी वाकरा हुया उहो वाकरनि खां पोइ जो माना वरी हे ढंढ रही आहे त यको ई ढंढ रहिजी वई आहे ऐं फितरी लंघ बंदि थिया हा फितरी लंघ तॾहिं खां वठी बिराज जो निकिती त वरी आहे हिते पाणीअ जे करे हिन जे करे ढंढूं ई रहिजी वियूं उते वरी अलाए किथां किथां अलाए कहिड़नि कहिड़नि मुल्कनि खां ॿाहिरनि मुल्कनि खां हिते पखी ईंदा आहिनि जेके माण्हू हिते पहिरियों अचनि पिया शिकार करणु पोइ पाबंदी रखी वई ॻोठाणनि त बाबा हिते कोई बि शिकार न करे हाणे शिकार ते पाबंदी आहे अलाए न इहे पखी रहनि था तक़रीबन सियारे में ईंदा आहिनि वरी थोरो वेंदा आहिनि हलिया बाक़ी न गर्मीअ में तमामु घणो रहंदा आहिनि मौसम में तमामु घणो रहंदा आहिनि पखी हुजे थो सही नीरक आहे चांहि पखी आहे ऐं उहो ॿियो पखी अछो कंगु आहे कांव आहिनि इहे कारा कांव आहिनि कैर आहिनि वॾा तमामु पखियुनि जूं पखी आहिनि ऐं 35-36 किलोमीटर ते वॾी ढंढ क़ाइमु आहे हे पुराणी स्टेशन हूंदी क़दीमी पीर कटपबाल हाणे उहे स्टेशनियूं बंदि थी वियूं आहिनि पर हिते अलाए किथां किथां तमामु ख़ूबसूरत आहे हे पखियुनि जे करे तमामु ॿाहिरनि बि नज़ारा आहिनि रेलवे लाइन थी गुज़रे ट्रैक रेलवे जो पीर कटपबाल स्टेशन जे भरिसां आहे उहो रेल जो बि नज़ारो हिन सां गॾु ई आहे अलाए किथां किथां खां माण्हू ॾिसणु अचनि था हिन पखियुनि जो नज़ारो हिन शाम ख़ूबसूरती तमामु मज़ेदार आहे माण्हू उन नंढड़नि खे वठी ईअं जीअं पार्क ते वेंदा आहिनि शाम जो ईअं माण्हू अलाए किथां किथां अंदरूनी सिंध सॼी अचे थी परे परे खां के दोस्त ईंदा आहिनि असांखे चवंदा आहिनि बाबा असांजे ढंढ पर आहे हितां जे इंतिज़ामिया जो कोई आहे सो माना सिस्टम हाल न आहे कोई माना सेटिंग न आहे पोइ ईअं माण्हू तमामु घरोड़ी हिनखे उबलाए ॾिए त अलाए किथां किथां माण्हू ईंदा आहे त वॾो तमामु मंज़र तमामु सुठो मंज़र आहे हीअ ढंढ हज़ारी एकड़नि ते पखिड़ियल आहे जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पखी आड़ी नीरग कांइर कंग कांव ऐं ॿिया पखी रहनि था जिन फितरी हुस्न खे सूंहं बख़्शे छॾी आहे ऐं 4 चंड लॻाए छॾिया आहिनि नौजवान अदीब सिकंदर हुजण उन ॾिस में KTN न्यूज़ खे ॿुधाए थो त हे जेको असांजो पोयां रोड़ी केनाल खां परियां रेलवे क्रॉसिंग आहे न इन खां बि पुराणी आहे इहा ढंढ त इन में जेके पखी रहनि था उहे ॿाहिरि मुल्क खां साइबेरियन मुल्क खां पखी ईंदा अक्सर अॼु खां 5 साल पहिरियां बि असां उहे पखी जेको आहे सो हिते ॾिठा माण्हुनि शिकार कया उन में ट्रिगोश आहे आड़ी आहे स्लीपर आहे ऐं सांह आहे अछो कंग आहे कारो कांव आहे दरियाई सांह
आया इन्हनि खे माण्हू हथ सां वठी असांजो इकोसिस्टम जेको आहे सो ख़राबु कयो वियो ऐं हथ सां जेको आहे सो सरदार पीर हिते शिकार जे लाइ ईंदा अञा बि बासर माण्हू जेको आहे सो शिकार कंदा पिया अञा बि हींअर सीज़न गुज़री वई हींअर गर्मियुनि हिते माशाल्लाह मुज़ाहमत काफ़ी थी आहे शिकार ते हिकु ॿ दफ़ो ॻोठणनि पारां असांजे इलाइक़ा जा जेके सोशल वर्कर आहिनि साफ़ी दोस्त आहिनि हे जेको माशाल्लाह तव्हां इशू खयूं आहे जो KTN वारनि जो छो त हिन सिस्टम ॾे कंहिंजो बि जेको आहे सो ध्यानु आहे ई कोन असांखे जेकॾहिं कुदरती माहौल न मिलंदो असांखे इकोसिस्टम न मिलंदो डंडूं दरिया वाह फितरी माहौल न मिलंदो त असां ते बीमारियूं बि हमिलो कंदियूं सुबुह जे टाइम में हिते तव्हांखे ईंदव न त तव्हां दुनिया विसारे वेहंदव हिननि हज़ारे क़िस्म जे पखियुनि में लखे क़िस्म जूं ॿोलियूं तव्हांखे ॿुधण में ईंदियूं ऐं सुबुह जो जीअं ई धन त अजीब क़िस्म जा हिते रेपिड मंज़र हूंदा आहिनि रेपिड जेके असांजा हेठियूं जेके जानवर आहिनि जंहिंमें ॻोह थी वई नोर थी वियो ऐं जेको आहे सो सांड्रो थी वियो किरड़ी थी वई ऐं नीर इहो जंहिंखे असां विरड़ी चवंदा आहियूं उहो थी वियो हिते अनमोल लुंडी बला हिते तव्हांखे मिलंदी हिन सिस्टम में हिते ऐं हिते एनाकुंडा जेको आहे सो नांग जेके आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि अॼु खां 10 साल पहिरियों तव्हांखे मिरूं हिते मिले आहे वाघूअ जो असांखे 20 साल पहिरियों हिन डंड में हुयो वाघूअ जो जेको आहे असांखे ख़ुदि हा नसुल हुयो छो त हिते हिन रोड़ी किनाल ते मुंहिंजो वाल साहिबु मुंहिंजो बि 20 सालनि खां वठी जेको आहे सो हिन सां मुंहिंजो आहे रिश्तो छो त मुंहिंजो वाल साहिबु हिते बेलदार हुयो गवर्नमेंट मुलाज़िम हुयो त हीअ जेको इशू आहे तमामु बहितरीनु आहे हिन खे बचायो पाणी तव्हां लही हेठि पीअंदव न त पाणी तव्हांखे मिठो तव्हांखे अक्सर डंडुनि जो पाणी जेको आहे तव्हांखे ॿाढ़ो हूंदो आहे कौड़ो पाणी हूंदो आहे खारो हूंदो आहे हुन में जीत जणिया हूंदा आहिनि हिते तव्हां लही जे करे हिन महिल बि पाणी टेस्ट कंदव त उहो ज़ाइकेदार पाणी मिठो पाणी हूंदो थधो पाणी हूंदो सर हा हिन महिल बि गर्मीअ जे टाइम में तव्हां हीअ डंड जो विच क्रॉस कंदव न तव्हांखे थधिकार महसूसु थींदो ग़रीबड़नि जी हीअ पिकनिक पॉइंट आहे साम्हूं तव्हांखे कैमरामैन ॾेखारींदो त हे जेको आहे हिते सुबुह जो अक्सर जेको आहे सो नौजवान हिते मैंगो पार्टी करण ईंदा आहिनि स्विमिंग करण ईंदा आहिनि हिते पॉइंटूं बि ठहियल अथव पखियुनि जा मंज़र ॾिसंदा आहिनि अक्सर टिकटॉक जा दोस्त यूट्यूबर हिते ईंदा आहिनि अक्सर माना हाणे बि हिकिड़ो डेलीगेशन आयो जेको कराचीअ जो हुयो हिते 3 ॾींहं स्टे कयो ऐं हिते जेको आहे हिन जा नज़ारा वठी वियो पखियुनि जा फतेहपुर डंड खे जिते पखियुनि सूंहं बख़्शी आहे उते रोड़ी कैनाल क़ौमी शाहराह तोड़े रेलवे बंदि जे संगम बि हिकु शाहकार नमूनो बणाए छॾियो आहे हिते पखियुनि जे शिकार ते मुकमल तौर पाबंदी हुजे थी को बि माण्हू शिकार त छा पर ठकाव बि नथो कढे जेकॾहिं को शिकार कंदो त इलाइक़े वासी उन जी सज़ा खेसि ॾींदा उन समय इलाइक़े वासी गौस बख़्श थेबो KTN न्यूज़ खे ॿुधाए थो त ही तमामु पुराणी डंड आहे ख़ूबसूरती मंज़र हिते माण्हू मंज़र ॾिसण ईंदा आहिनि ऐं पुराणा जेको आहे सो ही अवाली डंडूं आहिनि जॾहिं खां वठी जेको आहे सो ही रोड़ी केनाल निकिती पुराणा लंग रस्ता हुया हुन जे करे हीअ डंडूं ई रहिजी वियूं उन खां पोइ जेको आहे सो ही असांजा वॾड़ा ॻाल्हि कंदा आहिनि त हिते जेको आहे सो ही हिन ॾीर जे करे महिमान पखी हीअ ॾीर ॾिसो था न इहे जेको आहे सो ही आहिनि जेको आहे सो वण हीअ पन ॾीर जे करे उन जे करे ही महिमान पखी अची तरसंदा आहिनि गर्मीअ जे हिसाब सां ऐं ही तरसंदा आहिनि पोइ जेका केतिरी पखेड़ ते आहे ही तक़रीबन 30-35 किलोमीटर जे पखेड़ ते आहे अलाह ख़ैर करे ही जेको आहे सो त कायरा नीरगा ऐं ॿिया मुख़्तलिफ़ पखी जेके ॿाहिरां अचनि था उहे बि हिते तरसी रहनि था अंग जेको घणो आहे कांवनि ऐं अछनि कंगनि जो जेतो नीरग बि आहिनि आड़ियूं हुजनि था ऐं हिते तमामु घणे परे खां दोस्त ईंदा आहिनि ही मंज़र ॾिसणु माण्हू अचनि था ही ओस पास जा एरिया जा ऐं परे ओरे जा माण्हू अची ॾिसणु तफ़रीह कंदा आहिनि ऐं उनखां पोइ ही पाड़े ओड़े जो जेको बि सिस्टम आहे त ही असां जेको आहे सो उन्हनि खे शिकार खां बंदि असां हिते शिकार बंदिश पाबंदी आहे पखियुनि वारी सजंदड़ डंड जी फितरी सूंहं सां हथ चुरांद थी रही आहे बाअसर माण्हुनि पारां विलार करे उते फितरत जी बिगाड़ करणु शुरू करे ॾिनी आहे उन समय हिन डंड सां मोहबत कंदड़ ॻोठाणो गुलाम सरवर मरी KTN न्यूज़ खे ॿुधाए थो त पखी पहिरें जेको हुया सो कुझु सालनि में घटि हुया
अच्छा हाणे सर पखी एतिरा थी विया आहिनि जो माना कुझु त सुञाणे सघूं था, कुझु कोई सुञाणे बि नथो सघे। अच्छा मुख़्तलिफ़ क़िस्मनि सुञाणूं था त आड़ी सुञाणूं था, सो कायर सुञाणूं था, बग सुञाणूं था, नीरगा, बाक़ी सर असां खां कुंजा बि आहिनि सर, उहे बि जाम आहिनि, पर ॿियो पखी बि एतिरो टुटो आहे जंहिंजी अंदाज़ न करे जो हुननि खे सुख आहे। अच्छा हिकु त सुख हिन में आहे सर जो हीअ असांजी हे ढंढ जॻह ॾिसो था त इहा ढंढ सर जे साम्हूं ॾिसो त बि न खुटंदी, वरी जे सर तव्हां हीअं ॾिसो त बि न खुटे। असांजा आबा ॾाॾा खां वधीक जेके अञा ॾाॾा उहे बि इहा ई ॻाल्हि पिया कनि त हीअ ढंढ खुटे न बि। अच्छा पुराणी आहे पोइ सर इहा ज़ाहिर इन में थी वई जो माण्हुनि वरी पैसा कुझु खाई ॾिठा, वरी टुकड़ा वठी ऐं मच्छी जो छॾियऊं त पोइ इहा असां वारी जेका ढंढ मछौर बि थी वई ऐं नालो बि थी वियो। हाणे त साईं अखि उन्हनि त पटी, पर हाणे त जेके वरी अचनि था माण्हू ॾिसण बि अचनि, कंहिंखे ॾिसण अचनि था, ढंढ ॾिसण अचनि था, ढंढ बि थिए अलाह ख़ैरु करे अण खोटा न सर, हे सर ढंढ न आहे, दरिया हे माना दरिया जो बचो न छॾिबो आहे हिकिड़ो, अॻे दरिया आहे, हा हे दरिया जो बचो आहे साईं, दरिया ई आहे, हेतिरे लाड़काणे खां बचनि था, जे राणीपुर थी या गंबट थी या खैरपुर थी, इहे ओस पास वारा टुकड़े, कुझु पखी अहिड़ा बि लहनि था जेके नथा सुञाणी सघनि। न ये ढंढ जी माना सुञाणप हर को आहे, पखियुनि जे हिसाब सां, पखियुनि वारी ढंढ जी साईं, पखियुनि जे हिसाब, पखी हिते रहे थो न, हो पंहिंजो सुख थो वठे, इन में सुख थो वठे जो राति जो इहे पन्ना सर ठरे थी ॾाढो, वरी पंहिंजे पेट जे करे लॻंदा, जे हिसाब सां पखी बि वरी शाम जो लहे थो त हे हुनजो बाक़ाइदे पंहिंजो घर अबे ॾाॾे जो करे छॾियो अथऊं, ऐं सर हिनखे भउ न आहे, डपु न आहे, इन जे करे जो असांजे नंढे वॾे जी माना इहा ई कोशिशि हूंदी आहे त ठकाव हिते पन में न थिए, ॿधायूंसि बि, सज़ा ॾियूंसि, थी सघे थो कंहिं चङे खे वठी वारदात बि करायूंसि, मथां को ॾंडु ॾोहो बि रखूंसि, बहरहाल शिकार न करणु ॾींदासीं सर। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त माहौल खे सूंहं बख़्शींदड़ हिन ढंढ जी वारसी करे खेसि थींदड़ वलार ऐं बिगाड़ खां बचाए तफ़री माग बणायो वञे त जीअं केंझर, हमल, ढंढ ऐं ॿियनि मागनि जीअं तफ़रीअ जो मर्कज़ बणिजे। कैमरामैन आफ्ताब बलोच सां गॾु ख़ादम जुणी जो KTN न्यूज़ खैरपुर मीरस।